सिंध में सिफारिशी ऐं पंहिंजा नवाज़ी कंहिंखां लिकियल न आहे। हिते हर शइ में सिफारिश या नोटनि जूं वेढ़ियूं ॾेखारियो त पोइ अव्हां भली अणपढ़िया हुजो, आला उहिदा अव्हांखे मिली वेंदा। जेकॾहिं अव्हांखे यकीन नथो अचे या ईअं लॻी रहियो आहे त इहो ग़लति आहे त पोइ सिंध जो सरकारी खातो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ॾिसी वठो। हिते जेको ॾाढो सो गाबो वारो कानून आहे, हिन खाते जो डायरेक्टर पंहिंजे ई पुट खे शहर जो सभ खां क़ाबिल शख़्स सम्झी उहिदनि मथां उहिदा ॾेई रहियो आहे। इहो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो नोटिफिकेशन पाण ॿुधाए थो त डायरेक्टर सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे पुट अब्दुल सत्तार सोलंकीअ खे हिकु न पर ॿ आला उहिदा ॾिना विया आहिनि। 17हें ग्रेड जे अब्दुल सत्तार सोलंकीअ खे सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड में एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर अकाउंट ब्रांच मुक़ररु करण सां गॾोगॾु एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर मेडिकल ब्रांच जी वाधू चार्ज बि ॾिनी वई आहे। अब्दुल सत्तार सोलंकी हिन खाते जे डायरेक्टर जो पंहिंजो ई पुटु आहे। हिक पासे मुल्की सरकारी इदारनि जी कारकर्दगी ॿुड़ी आहे त ॿिए पासे सिफारिशी कल्चर सिंध सूबे खे ओॾो ई जीअं खाई रहियो आहे। अखियूं ॿूटे वेठल पीपुल्स पार्टी जी सिंध सरकार खे अहिड़ी अंधेर नगरी ॾिसण खां पोइ अवाम खे नौकरियूं ॾियण जा कूड़ा वाइदा ॾियण बंदि करे छॾणु घुरिजनि।